औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू करें तो अल्लाह जे नाले सां जैन पूरी कायनात खे ख़लक़ियो। दुरूद हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते जंहिंखे अल्लाह पाक हिन पूरी इंसान ज़ात लाइ मोलम बणाए मोकिलियो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, नींद आहे तव्हीं सभु ख़ैरियत सां हूंदा, ठीक हूंदा, ख़ुशबाद हूंदा। दोस्तों, सिंधी स्टडी जा कुछ MCQs तव्हां लाइ खणी आयो आहियां। उहे दोस्त जेके सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे हवाले सां तयारी करे रहिया आहिनि, उन दोस्तनि खे गुज़ारिश आहे त वीडियो खे एंड ताईं ॾिसनि। हिन वीडियो में तमामु घणी नॉलेज आहे सिंधी ग्रामर जे हवाले सां, सिंधी हिस्ट्री जे हवाले सां। मूं कुझु क्वेश्चन कढिया आहिनि सिंधी हिस्ट्री जा, कुझु सिंधी ग्रामर जा, मिक्स करे ही वीडियो ठाहे रहियो आहियां। इन करे तव्हां सभिनी खे गुज़ारिश आहे त वीडियो खे एंड ताईं ॾिसिजो। ऐं उहे दोस्त जेके मुंहिंजे चैनल खे ॾिसी रहिया आहिनि पर अञा ताईं सब्सक्राइब न कयो आहे, उन्हनि दोस्तनि खे गुज़ारिश आहे मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करियो, लाइक करियो, कमेंट्स करियो। तव्हांजा कमेंट्स मूंखे इनकरेज कनि था तव्हां वधि खां वधि सुठी वीडियोस तव्हां ताईं पहुचायां। थैंक यू। अच्छा दोस्तों, लेक्चर जी तरफ़ हलूं था, MCQ जी तरफ़ हलूं था। त असांजा MCQs कहिड़ा आहिनि? नंबर पहिरियों आहे, शिकारपुर शहर कंहिं ॻोल्हियो? A ॼाम निज़ामुद्दीन, B आमिर बहादुर ख़ान दाऊदपोटो, C मीर मोहम्मद ख़ान। तंहिंजो सही जवाबु आहे B आमिर बहादुर ख़ान दाऊदपोटो। ठीकु आहे। उन खां पोइ आहे दास गार्डन, पुराणो नालो आहे कंहिंजो? A राणी बाग, B जिना बाग, C ज़ुल्फ़कार बाग, D मुस्लिम बाग। तंहिंजो सही जवाबु आहे राणी बाग। उन खां पोइ आहे चौकुंडी कब्रिस्तान किथे वाक़िअ आहे? A नवाबशाह, B कराची, C दादू, D ॼामशोरो। तंहिंजो सही जवाबु आहे B कराची। उन खां पोइ आहे सिंधी ॿोली जी पहिरीं शाइरा कहिड़ी हुई? A मेहताब मारवी, B माई मुर्खा शेख, C माई भागी, D अज़ीज़ा माई। तंहिंजो सही जवाबु आहे माई मुर्खा शेख। उन खां पोइ आहे हैदराबाद जो पुराणो नालो आहे? A शलकोट, B नीरून कोट, C रामकोट, D रावलकोट। तंहिंजो सही जवाबु आहे B नीरून कोट। अच्छा, उन खां पोइ सवाल आहे समन जे दौर जो सभ खां वधीक अरसो कंदड़ हुकुमरान केरु हो? केरु हो? A ॼाम तमाची, B ॼाम निज़ामुद्दीन, C ॼाम सिकंदर, D ॼाम फिरोज़ुद्दीन। तंहिंजो सही जवाबु आहे ॼाम निज़ामुद्दीन। अच्छा, हिन जो जेको दौरे हुकूमत हो उहो हो 1461 खां वठी 1508 ताईं। माना समन जे दौर में सभिनी खां वधीक जेका दौरे हुकूमत हुई उहा हुई ॼाम निज़ामुद्दीन जी। अच्छा, उन खां पोइ आहे मोहिन जे दड़े मां लभंदड़ नचंदड़ गुॾी जी मूरत जो नालो छा आहे? मोहिन जे दड़े मां हिकिड़ी गुॾी मिली, डांस कंदड़ गुॾी मिली, उन जो नालो छा आहे? A सबारा, B सियारा, C सितारा, D अंबारा। तंहिंजो सही जवाबु आहे संबारा। क्लियर? अॻिते हलूं था। अच्छा, उन खां पोइ आहे लाखड़ा कोलफील्ड। लाखड़ा कोलफील्ड किथे वाक़िअ आहे? A उत्तर हैदराबाद, B ॾखण हैदराबाद, C ओभर हैदराबाद। तंहिंजो सही जवाबु आहे A उत्तर हैदराबाद। ॼामशोरे वारी साइड जेको आहे लाखड़ा फील्ड वाक़िअ आहे। उन खां पोइ आहे मदीने जा मीर सुण मुंहिंजा सॾड़ा, सरण तुंहिंजी सेर, तूं पार लंघाई पेड़ा। ही बेत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे कहिड़े सुर मां वरितो वियो आहे? A सुर कामोद, B सुर कल्याण, C सुर ॾहर, D कोबन। तंहिंजो सही जवाबु आहे सुर ॾहर। अच्छा, उन खां पोइ आहे अहिड़े शेर खे छा चइबो आहे जंहिंमें मौसूफ़ जूं सिफ़तूं बयान हुजनि जिन ॾांहुं ज़हन यकदम मुंतकिल थी वञे? अहिड़े शेर खे छा चइबो आहे जंहिंमें मौसूफ़ जूं सिफ़तूं बयान हुजनि जिन ॾांहुं ज़हन यकदम मुंतकिल थी वञे? A किनाया बईद, B किनाया करीब, C रम्ज़, D तलवीह। तंहिंजो सही जवाबु आहे किनाया करीब। उन खां पोइ आहे सुमरन जे दौर जो पहिरियों जंगी दास्तान कहिड़ो आहे? अलफ़ दो चनेसर, B सूमरा ऐं गुजर,
सी ॼाम हमाली ऐं हुमे सुमरो। तंहिंजो सही जवाबु आहे दो चनेसर। उन खां पोइ आहे सुमरन कहिड़नि हुकुमराननि खां रियासती इक़्तिदार हासिल कयो? ए गौरी, बी गज़नवी, सी हम्बारी, डी मुगल। तंहिंजो सही जवाबु आहे हम्बारी। क्लियर। अॻिते हलूं था। अच्छा, उन खां पोइ आहे अहिड़ो फ़इल जेको न फ़ाइल न मफ़ूल सां अदद जिन्स तोड़े ज़मीर में बदिलजे पर पंहिंजो कमु अकेलो बेपरवाह बणियल करे त उनखे छा चइबो आहे? ए प्रयोग भावी, बी प्रयोग कर्मणी, सी प्रयोग कर्तरी। तंहिंजो सही जवाबु आहे प्रयोग भावी। अच्छा, हिननि टिनी ते मुंहिंजी वीडियो बि ठहियलु आहे डिटेल में, प्रयोग भावी, प्रयोग कर्मणी, प्रयोग कर्तरी। त जेके दोस्त जिन दोस्तनि ॾिठी आहे त ठीकु आहे, जेके दोस्त ॾिसणु चाहिनि त उहे यूट्यूब ते सर्च करे ॾिसी सघनि था। सुठे नमूने सां वीडियो ठहियलु आहे, सुठी डिटेल में ठहियलु आहे। त उन दोस्तनि जी गुज़ारिश आहे त उहो इन्हनि जे बारे में जेको आहे वधीक ॾिसी वठनि उन वीडियो में त बहितर रहंदो। अच्छा, उन खां पोइ आहे सुमरा दौर में मिनहाजुद्दीन वल मुल्क नाले किताब जो तर्जुमो चच नामे जे नाले सां कंहिं कयो? ए हमाद जमाली, बी पीर सदरुद्दीन, सी अली कोफ़े, डी कलंदर लाल शहबाज। तंहिंजो सही जवाबु आहे अली कोफ़े। उन खां पोइ आहे अहिड़ो इस्तारा जेको फ़ेल या हर्फ़ सां तालुक़ रखे उनखे छा चइबो आहे? यानी अहिड़ो इस्तारा आहे जेको फ़ेल या हर्फ़ सां तालुक़ रखे थो। ए इस्तारा बिल किनाया, बी इस्तारा तबईय, सी इस्तारा तमसीलीह। तंहिंजो सही जवाबु आहे इस्तारा बिल किनाया। उन खां पोइ आहे कहिड़ी शाइरी जी सिन्फ़ सुमरन जे दौर खां शुरू थी थिए? कहिड़ी शाइरी सिन्फ़ सुमरन जे दौर खां शुरू थी थिए? ए काफ़ी, बी वाई, सी गुनान, डी गज़ल। त हिन जो सही जवाबु आहे सी गुनान। उन खां पोइ आहे बाबा फ़रीद गंज शकर जो तालुक़ सिंध जे कहिड़े दौर सां हो? बाबा फ़रीद गंज शकर सिंध जे कहिड़े दौर सां तालुक़ रखंदो? ए अरब, बी सुमरा, सी समा, डी कलोड़ा। तंहिंजो सही जवाबु आहे बी सुमरा। ओके, अॻिते था। अच्छा, वरी रिक्वेस्ट कंदसि उन्हनि दोस्तनि खे जेके दोस्त मुंहिंजे चैनल खे ॾिसी रहिया आहिनि, मुंहिंजी वीडियोज़ खे ॾिसी रहिया आहिनि ऐं अञा ताईं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे, उन्हनि खे गुज़ारिश आहे त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। थैंक यू। अॻिते हलूं था। दाता गंज बख़्श जो असुलु नालो छा आहे? दाता गंज बख़्श जो असुलु नालो छा आहे? ए उस्मान मरवंदी, बी सैयद अली हजवेरी, सी फरीदुद्दीन अत्तार। उस्मान मरवंदी जेको असुलु नालो आहे उहो आहे लाल शहबाज कलंदर जो। त हिन जो सही जवाबु आहे बी सैयद अली हजवेरी। उन खां पोइ आहे मिर्ज़ा कलीज बेग टंडे ठोड़े में देश में ॼाओ? ए 1853, बी 1854, सी 1929, डी 1953। तंहिंजो सही जवाबु आहे 1853 में। अच्छा, इन जो MCQs ईअं बि अची सघे थो त मिर्ज़ा कलीज बेग कहिड़े शहर में ॼाओ? त हिन जो सही जवाबु आहे टंडे ठोड़े में ॼाओ। कहिड़े शहर में ॼाओ? टंडे ठोड़े में। ऐं मिर्ज़ा कलीज बेग खे सिंध जो शेक्सपियर बि चइबो आहे। छा चइबो आहे? सिंध जो शेक्सपियर बि चइबो आहे। कॾहिं ॼाओ? 1853 में। त हिन जा टोटल 3 सवाल ठहनि था, इन करे इहे 3 सवाल पंहिंजे ज़हन में रखी छॾियो। मिर्ज़ा कलीज बेग खे सिंध जो शेक्सपियर बि चइबो आहे। टंडे ठोड़े में ॼाओ? कॾहिं ॼाओ? 1853 ईस्वी में। उनखां पोइ अॻिते हलूं था। जेको लफ़्ज़ कंहिं ॻाल्हि, इरादे या कमु वग़ैरह जे बारे में चयल हुजे उनखे छा चइबो आहे? को अहिड़ो लफ़्ज़ जेको कंहिं ॻाल्हि, इरादे या कमु वग़ैरह जे बारे में चयल हुजे उनखे छा चइबो आहे? ए मिजाज़ मुरसल, बी बहर, सी किनाया, डी वज़न। इनखे चइबो आहे बहर।
यादि करे छॾियो को बि अहिड़ो लफ़्ज़ जेको कंहिं इरादे जे बारे में चयो हुजे या कंहिं कम जे बारे में चयल हुजे उनखे बहर चइबो आहे। अच्छा, उन खां पोइ आहे साईं सदाई करी मथे सिंध सुकार। ही शाह साईं जो बेट तक़रीबन सभिनी खे यादि हूंदो। साईं सदाई करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सभु आबाद करी। शाह साईं जे कहिड़े सुर मां खयल आहे? ए गातो, बी खंबात, सी सारंग, डी यमन कल्याण। त इहो सुर सारंग मां वरितल आहे। कंहिं मां वरितल आहे? सुर सारंग मां। उन खां पोइ आहे लफ़्ज़ तख़्तीअ जी लुग़वी माना ॿुधायो। ए ॻंढण, बी मिलाइण, सी विसारण, डी भञी पुर्ज़ा पुर्ज़ा करण। तंहिंजो सही जवाबु आहे डी भञी पुर्ज़ा पुर्ज़ा करण। उन खां पोइ सुवालु आहे क़ाइदे एज़म जी सवाइ उमिरी कंहिं लिखी? ए पोथान जोज़फ, बी हेक्टर बोल्थो, सी अल्बर्ट वोल्पर्ट, डी कोबन। तंहिंजो सही जवाबु आहे बी हेक्टर बोल्थो। क़ाइदे एज़म जी जेका सवाइ उमिरी आहे उहा हेक्टर बोल्थो लिखी। उन खां पोइ आहे फेल जी उहा मुखिया सूरत जंहिंमां ॿियूं अलॻि सूरतूं जुड़ी सघनि। फेल जी उहा मुखिया सूरत जंहिंमां ॿियूं अलॻि सूरतूं जुड़ी सघनि त उनखे छा चइबो आहे? ए जिन्स, बी सीगो, सी अदद, डी रदीफ़। तंहिंजो सही जवाबु आहे सी अदद। ओके, क्लियर। अॻिते हलूं था। छा उन खां पोइ आहे मखदूम हाशिम ठठवी कहिड़े दौर जो मशहूरु आलिम थी गुज़रियो आहे? मखदूम हाशिम ठठवी। ए समन, बी सुमरन, सी कलोड़न, डी टालपुरन। त इहो सही जवाबु आहे कलोड़न। अच्छा, कलोड़न जे दौर जो मशहूरु शाइर जेको आहे उहो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई आहे। ठीकु आहे न। इहो तव्हांखे मूं ऑलरेडी पहिरीं जेको आहे आउं पढ़ाए चुको आहियां, मुंहिंजी गुज़िरियल वीडियोस में आहे। कलोड़न जे दौर जो मशहूरु शाइर, सुमरन जे दौर जो मशहूरु शाइर, टालपुरन जे दौर जो मशहूरु शाइर कहिड़ो आहे, समन जे दौर जो मशहूरु शाइर कहिड़ो आहे। वरी बि आउं हलंदे हलंदे ॿुधाईंदो हलां त टालपुरन जे दौर जो मशहूरु शाइर सचर सरमस्त आहे, सैयद साबित अली शाह आहे। सुमरन जे दौर जो मशहूरु शाइर जेको आहे मूंखे ज़हन में कोन्हे। समन जे दौर जो मशहूरु शाइर काज़ी कादन आहे। अच्छा, सुमरन जे दौर जो मशहूरु शाइर पीर सदरुद्दीन आहे मुंहिंजे ख़्याल में। हा, सदरुद्दीन। ठीकु आहे, सुमरन जे दौर जो मशहूरु शाइर। अच्छा, उन खां पोइ आहे कॾहिं सिंधी ज़बान जे वजूद जा ओञाण मिलनि था? ए ईसवी सन खां अॻु, बी ईसवी सन खां पोइ, सी हिजरी सन खां अॻु, तंहिंजो डी हिजरी सन खां पोइ। तंहिंजो सही जवाबु आहे ईसवी सन खां अॻु। सिंधी ॿोली जो जेको वजूद थिए थो उहो मोहन जे दड़े जी शुरूआति खां ई वजूद थिए थो। त मोहन जो दड़ो जॾहिं खां मिलियो आहे तॾहिं खां सिंधी ॿोली जो उन खां पोइ आहे सिंधी ॿोली जो बुण बुनियाद नाले किताब कंहिं लिखियो आहे? ए लाइक्स ज़रदारी, बी हमीन सिंधी, सी डॉक्टर नबी बख्श बलोच, डी गुलाम अली अल्लाना। तुंहिंजो सही जवाबु आहे डी गुलाम अली अल्लाना। हीउ सवालु तमामु इम्पोर्टेंट आहे, अची सघे थो, इन करे इनखे थोरो गौर सां ॾिसी लाहिजो। उन खां पोइ आहे शाह लतीफ़ जी शाइरी नाले किताब केतिरनि भाङनि में आहे? ए 2 भाङनि में, बी 3 भाङनि में, सी 4, डी 5। तुंहिंजो सही जवाबु आहे बी 3 भाङनि में आहे। उन खां पोइ आहे जी एम सैयद शाह साईं ते कहिड़ो किताबु लिखियो आहे? ए शाह जी शाइरी, बी शाह जूं कहाणियूं, सी पैगाम लतीफ़। तुंहिंजो सही जवाबु आहे पैगाम लतीफ़। उन खां पोइ आहे पीरी जे परदेस में नाले सफ़रनामे जो लेखक केरु आहे? ए इनायत बलोच, बी अल्ताफ़ शेख, सी सलीम कुरैशी, डी असलम सईद। त हिन जो सही जवाबु आहे इनायत बलोच। ही हुई अॼु जी वीडियो। मूंखे उमेदु आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि ईंदी। ॿियूं अहिड़ियूं सुठियूं वीडियो जेकॾहिं तव्हांखे
ॾिसणु पसंदि कयो था त मुंहिंजे चैनल खे लाइक करियो, कमेंट्स कयो, सब्सक्राइब कयो। थैंक यू। मूंखे उमेदु आहे त अलाह साईं तव्हांखे पंहिंजे नेक मक़सदनि में कामयाबु करे। आमीन। अल्लाह हाफ़िज़।